नासिन लाड़काने में पेटियालव जे सॾ ते उस्तादनि मुतालबनि जी मञता लाइ चौथे ॾींहुं बि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे रशीद समो। नाज़रीन, पेटियालव पारां जेके उस्ताद आहिनि उन्हनि अॼु चौथे ॾींहं खां उन्हनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो प्रेस क्लब जे आॾो थी रहियो आहे। डीओ जेको एजुकेशन आहे अख्तर कोरे जो, उन ख़िलाफ़ अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं उस्तादनि सां त उन्हनि जो छा चवणु आहे। वधीक साईं छा मसइलो आहे? सर, मसइलो इहो आहे त असांजो उस्ताद हेड मास्टर साईं एजाज़ पठान जेको दीनी मदरसे स्कूल जो उस्ताद आहे, उन ते अख्तर कोरे जो जेको आहे सो चोरी जो हिकिड़ो इल्ज़ाम हणी त बाबा हिननि गाडर चोराया, जेको जंहिंजी सरस हुनजी जेका आहे सा उमिरि जेका आहे 56 साल आहे ऐं हू हिकिड़ो ईमानदार। तव्हां उन जे स्कूल जी विज़िट करे ॾिसो। असां सेक्रेटरी तालीम खे इहो ई चवंदा त तव्हां विज़िट करायो ऐं उहो ॾिसो। जेकर स्कूल जेकर चोरी वारो हूंदो आहे, एॾो ख़ूबसूरत एॾो सुहिणो स्कूल किथे बि न हूंदो जेको असांजे साईं एजाज़ हेड मास्टर ठारायो आहे। हेड मास्टर जी जेका बदिली थी आहे उहो इंतिज़ामी बुनियाद ते कोन थी आहे, उहो इंतिकामी बुनियाद ते डीओ अख्तर कोरे जे कई आहे। हिकु दफ़ो हुनजी बदिली हुन कई, उनखां पोइ उहा कैंसिल थी, उनखां पोइ हुन ते ग़लति ब्लेम हणी हुनखे ट्रांसफ़र कयो आहे। ई इलीगल ट्रांसफ़र आहे। असां हुनजी मज़मत था कयूं। अख्तर कोरे जो वॾेरकी वंगार थो वहे। मास्टर ते जेको एलिगेशन लॻो आहे उहो ग़लति लॻो आहे ऐं जेके वरी उनजे बदौलत असांजा 14 उस्ताद हितां सस्पेंड करे रिलीव कया आहिनि, सेक्रेटरीअ जे हेडक्वार्टर सेक्रेटरीट में रखायो अथऊं, उहे वापसि कनि। असां इहो ई पीपुल्स पार्टी हुकूमत खां मुतालबो था कयूं। ईअं न थिए त हीअ सॼी 28 तारीख़ असांजो ऐलान थियल आहे, सॼी सिंध जे हेडक्वार्टरनि में बुख हड़तालियूं क़ाइमु थी वेंदियूं ऐं असां नथा चाहियूं त का तालीम जी तबाही थिए। काणे जो वॾे में वॾो स्कूल आहे, प्राइमरी स्कूल दीनी मदरसो, जितां 57 सालनि जो सीनियर हेड मास्टर आहे साईं एजाज़ अली पठान। उनखे जेको आहे सो जबरी बदिली कई वई आहे, उन ते चोरीअ जो इल्ज़ाम लॻायो वियो आहे। जॾहिं असां टीओ सां राब्तो कयोसीं त टीओ असां सां राब्तो न कयो। जॾहिं उन जे लाइ असां डीओ अख्तर कोरे जे सां मिलियासीं, 3 कलाक ऑफिस में उन सां गॾिजी मुलाक़ात कईसीं, पर टीओ उन जे चवण ते बि न आयो। डीओ इहो ई चयो त तव्हां उस्ताद हक़ ते आयो ऐं उहो ऑर्डर कैंसिल कयो। अवां उस्तादनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त अख्तर कोरे जो जेको डीओ आहे उहो इंतकामी कार्रवाइयूं करे रहियो आहे ऐं जेको सेक्रेटरी आहे उन पिणु 14 उस्तादनि खे सस्पेंड कयो आहे। उस्तादनि जो वधीक इहो चवणु आहे त हिकु त जेको अख्तर कोरे जो आहे उनखे सिंध हुकूमत हटाए ऐं जेको सेक्रेटरी एजुकेशन जेके 14 सस्पेंड कया आहिनि उस्ताद, उन्हनि जो उहो ऑर्डर जेको आहे उहो वापसि वरितो वञे, न त इहा तहरीक अञा वधीक अॻिते वधाई वेंदी। ऐं उस्तादनि जो इहो बि चवणु आहे त जेकॾहिं असांजा जाइज़ मुतालबा पूरा नथा थियनि त 27 डिसंबर ते गड़ी ख़ुदा बख़्श भुटो में जेको आहे एहतिजाजी मुज़ाहिरो पिणु कयो वेंदो डीओ अख्तर कोरे जे ख़िलाफ़।